कंबर ब्यूरो चीफ न्याज़ हुसैन तुनिया की रिपोर्ट मुताबिक कंबर नवा तकरारी केनाल कढण खिलाफ PTI ऐं मुख़्तलिफ़ गडियल तंज़ीमनि तरफ़ां क्रिकेट ग्राउंड कंबर खां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हथनि में खणी नारेबाज़ी कंदा डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब पहुता। इन मौक़े ते सरदार मोहम्मद अली हकड़ो, मोहम्मद जान बिरोही, सदाम हुसैन गोपांग समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध दरिया असांजी साह जी रग आहे। उन मां 6 नवां केनाल कढी सिंध जी ज़मीन खे गैर आबाद करे पंजाब जूं बंजर ज़मीनूं आबाद करण जूं साज़िशूं कई पई वञनि, जेका सिंध जे माण्हुनि सां दुश्मनी करण जे बराबरि आहे। मुल्क जा हुक्मरान सिंधु दरिया ते 6 नवां केनाल ठाहे सिंध खे हथ वठी तबाह करणु चाहिनि था। जेकॾहिं सिंधु दरिया मां केनाल कढिया विया त उन जा इंतिहाई ख़तरनाक नतीजा निकिरंदा। हुन वधीक चयो त सिंध जो 6 करोड़ अवाम सरापा एहतजाज बणियल आहे त असांखे केनाल नामंज़ूर आहिनि। हुन वधीक चयो त गुज़िरियल साल सिंध खे सिर्फ़ु 17 सैकड़ो पाणी ॾिनो वियो। अहिड़ी तरह सताईं सिंध जे पाणी ते धाड़ा हया विया आहिनि। सिंध जो पाणी साज़िशी तौर ते ॾिनो पियो वञे। इहो मुआशी क़त्ल आम आहे। सिंध जो पाणी कॾहिं बि बर्दाश्त इहो कॾहिं बि न कंदासीं।